खबर शामिल कयूं था। धिंगाणु बोज़दार मां अब्दुल अज़ीज़ खासकेली की रिपोर्ट मुताबिक धिंगाणु बोज़दार में दिवाली के पुरमुसरत मौके ते हिंदू कम्युनिटी पारां एक आलीशान महफ़िल कोठाई वई, जंहिंमें रईस अहसन खान बोज़दार के चीफ गेस्ट तौर मुक़रर कयो वियो, जंहिंमें डॉक्टर इमदाद अली बहराणी, इंस्पेक्टर कृष्ण भील, खादिम हुसैन बहराणी, गुलबार खासकेली, आशिक हुसैन बोज़दार, अलाबख्श शेख, महबूब अली बहराणी मेहमान ख़ास तौर शिरकत कई। जॾहिं त हिंदू कम्युनिटी जे अॻवान डॉक्टर हरचंद राय, डॉक्टर ताराचंद, पोपट भील, कांजी कच्ची, सेठ फोटो भील, तारो भील आयल महिमाननि खे गुलनि जा हार पाराए सिंध जी सकाफ़त अजरक जा तोहफ़ा पिणु पेश कया। चीफ गेस्ट रईस अहसन खान बोज़दार पारां दिवाली जो केक पिणु कटियो वियो। महफ़िल में हिंदू कम्युनिटी जे नौजवाननि पारां ख़ाका पेश कया विया। शाइर खलील खोसेब, लतीफ़ सरकार जा बैत ऐं टोटका जेको अॼु ॿुधाए दिवाली माण्हुनि खे प्रोग्राम लुत्फ़ आहे, अंदाज़ करे हिंदू छॾियो। मुस्लिम सभु ॾाढियूं ख़ुशियूं पिया मल्हाइनि। इहो रईस अहसन खान बोज़दार जी रहनुमाई में, उनजी अॻुवाणी में ऐं इहो जसलैन वधीक छा हिन में मुसलमान भी आहिनि, हिंदू बिरादरी भी आहे, मुख़्तलिफ़ ज़ातूं वेठियूं आहिनि ऐं आउं तमामु शुक्रगुज़ार आहियां जेके मूंखे हिकिड़े सॾ में सभु पहुची वेंदा आहिनि। ऐं प्रोग्राम तव्हां ॾिसो पिया, इहो प्रोग्राम असां हिन ॻोठ में इन लाइ कराईंदा आहियूं त हिंदू बिरादरी ऐं मुसलमाननि में पाण में फ़र्क़ु महसूसु न थिए। जेको हिन नफ़्सा नफ़्सी जे दौर में जॾहिं केर बि कंहिंजो न आहे, उन वक़्त में अहिड़े नंढड़े ॻोठ में इन क़िस्म जो प्रोग्राम जिते तव्हांजे जेको आहे सो सेक्युलरिज़म जो तव्हांजो हिकिड़ो बहितरीनु मुज़ाहिरो करियो, ऐं उते जॾहिं तव्हां को बि हिंदू न हुजे, को बि मुस्लिम न हुजे, अहिड़ी का गॾिजाणी जेका आहे त उनखे असांजी ज़िंदगीअ में अहिड़ियुनि शयुनि जी तमामु घणी ज़रूरत आहे। या असांखे घणी ख़ुशी आहे त इहा हर साल असांजे हिसे में ईंदी आहे, छो जो असांजे ॻोठ में जेको आहे सो रईस अहसन खान जे तरफ़ां अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम करायो वेंदो आहे। ऐं इहो नथी पए त कंहिंजो प्रोग्राम आहे, ठीकु आहे न। दिवाली जे प्रोग्राम में असां मुस्लमान भाइरनि जा वधि में वधि थोराइता आहियूं, जिन असांखे माना जेका आहे